अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान में तव्हांखे अॼु भली कार चऊं था। अल्लाह जे प्यारे नाले सां असांजे हिन प्रोग्राम जी इब्तिदा थिए थी। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। सभ खां पहिरीं असांजा महिमान आहिनि साॻो हज़रत जनाब मुफ़्ती मोहम्मद हनीफ़ साहिबु। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं जंहिं मान वारो डॉक्टर आबिद लगारी साहिबु। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां तकलीफ़ करे अचो था। सो शुरुआत में हमद बिस्मिल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पंहिंजे हमदिया दीवान वाली वाहिद वहदहू मजा हिकु हमद पेश ख़िदमत आहे। तूं ख़ुदा जे शान में को हमदिया दीवान लिख, तूं ख़ुदा जे शान में को हमदिया दीवान लिख। तूं पढ़ी क़ुरान खे सारो सचो क़ुरान लिख, तूं पढ़ी क़ुरान खे सारो सचो क़ुरान लिख। ख़ुद ख़ुदा जंहिं हमद पंहिंजी पाण ई आहे कई, ख़ुद ख़ुदा जंहिं हमद पंहिंजी पाण ई आहे कई। तूं सदा ख़ुशबू जे मस सां ही सॼो फ़ुरक़ान लिख, तूं सदा ख़ुशबू जे मस सां ही सॼो फ़ुरक़ान लिख। हू गफ़ूर आहे रहीम ऐं क़ादिर मुतलिक उहो, हू गफ़ूर आहे रहीम ऐं क़ादिर मुतलिक इहो। ख़ालिक़े कुल काइनात आहे इहो ईमान लिख, ख़ालिक़े कुल काइनात आहे इहो ईमान लिख। पाक परवर आहे सोई, पाक परवर आहे सो ही रिज़्क़ हर के खे ॾिए, जो जिते उनखे ॾिए थो, जो जिते उनखे ॾिए थो। ही संदसि एहसान लिख, ही संदसि एहसान लिख। तूं ख़ुदा जे शान में को हमदिया दीवान लिख। हू ॾिए थो पर पचारे कीन थो हरगिज़ कॾहिं, हू ॾिए थो पर पचारे कीन थो हरगिज़ कॾहिं। राह पिण पंहिंजी ॿुधाए थो, राह पिण पंहिंजी ॿुधाए थो। संस ही शान लिख। हू लतीफ़ आहे ख़बीर आहे, हू लतीफ़ आहे ख़बीर आहे। समी आहे बसीर, हू लतीफ़ आहे ख़बीर आहे। समी आहे बसीर। तोखे ॾींदो जेकी घुरंदे, तोखे ॾींदो जेकी घुरंदे। ही संदसि ई दान लिख, ही संदसि ई दान लिख। तूं ख़ुदा जे शान में को हमदिया दीवान लिख। हू कवि कादिर कदीर आहे वॾो बारीक बि, हू कवि कादिर कदीर आहे वॾो बारीक बि। हू इहा रहमान सां हन्नान ऐं सुल्तान लिख, हू इहा रहमान सां हन्नान ऐं सुल्तान लिख। तूं ख़ताऊं पंहिंजूं लिख, तूं ख़ताऊं पंहिंजूं लिख। सभु ॾोह ऐं इस्यान बि पर अताऊं रब जूं केॾियूं कुर्ब ऐं एहसान लिख। तूं ख़ताऊं पंहिंजूं लिख, सभु ॾोह ऐं इस्यान बि पर अताऊं रब जूं केॾियूं कुर्ब ऐं एहसान लिख। हमद में तो छा लिखियो जेकी लिखियो कुझु बि न, हमद में तो छा लिखियो जेकी लिखियो सो कुझु न आ। तूं जिगर जे खून सां आबिज़ संदसि फैज़ान लिख, तूं जिगर जे खून सां आबिज़ संदसि फैज़ान लिख। तूं ख़ुदा जे शान में को हमदिया दीवान लिख। तूं पढ़ी क़ुरान खे सारो सचो क़ुरान लिख। तव्हां जेको चओ था त पंहिंजूं ख़ताऊं लिखियूं अथव छा कॾहिं ख़ताऊं? से ख़ताऊं हमेशह संसाॾो पेश थींदियूं रहनि थियूं दुआउनि में बि। या अल्लाह ही ख़ताऊं ही ख़ताऊं सारी उमिरि लिखियूं त कोन अथव न? साईं लिखियूं बि, लिखियूं सभु त कोन थियूं लिखी सघजनि, लिखण बि न खपनि, लिखण बि न खपनि। त सतारा पाण पंहिंजूं ख़ताऊं ज़ाहिर कंदव त इन करे उहो इंसान ऐं अल्लाह जे विच में हिकिड़ो पंहिंजो तालुक़ आहे। जी हा, उन में हुन सां बसि ख़ताऊं ॾाढो पेश कजनि। हा पर ॼाणे थो, ॼाणे थो। ठीकु आहे, माशाअल्लाह साईं। सूरह यासीन इंशाअल्लाह असां इब्तिदा कंदासीं। पहिरीं जेको मुफ़्ती साहिबु तलावत कंदो, लेकिन सूरह यासीन इनखे क़ुरान जी दिलि बि चई वञे थी। पर असां वटि जेका मशहूरु आहे न त केरु मरे थो, साहु नथो निकिरे त यासीन पढ़ोसि मथां, त पोइ साहु जल्दी निकिरी वेंदुसि। ऐं इहो इक़बाल बि पंहिंजे
कयो त तव्हां दीन सां कहिड़ो मश्करी कया जो यासीन रुगो साहन कढण जे लाइ त मरण जल्दी मरे। ईअं न आहे। यासीन शरीफ़ वाक़ई जेको माण्हू मरण वारो आहे जेकॾहिं उनजी उनखे माना ईंदी त आथत ॼेसि थी, परवाह न आहे, का ॻाल्हि कान्हे। अॻियां अलाह ताला जो ज़मानो आहे, हिते वेंदे हे जन्नतूं ॾिसंदे हे ॾिसंदे त हिकिड़े माण्हूअ खे आथत ॾिबो आहे त सूरह यासीन वाक़ई आथत ॾिए थी। त पोइ अरब खे जेकॾहिं मरण जे दौरान पढ़िबो त उनखे त आथत मिली वेंदो। हाणे असांजे माण्हुनि खे त माना ई पोइ या त वरी उनखे माना सां पढ़ी ॿुधाइजे त अलाह हीअं हीअं थो चए त इन करे घबराए न, जेकॾहिं मौत बि आयो त परवाह न आहे, त हुनजी दिलि थोरी वॾी थी वेंदी। एनीवे बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ياسين والقرآن الحكيم إنك لمن المرسلين على صراط مستقيم تنزيل العزيز الرحيم لتنذر قوما ما أنذر آباؤهم فهم غافلون. माशाअल्लाह जज़ाकल्लाह ख़ैर। हाणे साईं अॼोको प्रोग्राम यासीन जे हवाले आहे ऐं इन में अहम क़ुर पाक जूं ॻाल्हियूं आहिनि त सभई अहम, पर हिन में 34 जूं ॻाल्हियूं आहिनि जेकॾहिं असांखे सम्झ में अची वञे रमज़ान महीने में त वॾी बचत असांजी थी सघे थी। ही शुरूआत में त हाणे अलाह पाक कसम थो खणे त यासीन आहे या क़ुरानुल हकीम। हिते अलाह ताला क़ुर जी ॻाल्हि थो करे त हिन में ॾाहप जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं बचण जूं ॻाल्हियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां क़ुर हकीम जे ॻाल्हियुनि खे सम्झंदव त इहे ॾाहप जूं ॻाल्हियूं तव्हांखे बि ॾाहो करे छॾींदियूं। मुंहिंजी दावा आहे त जेको माण्हू सम्झारो हिकु दफ़ो क़ुर पाक खे तर्जुमो पढ़ंदो हुनजी पर्सनैलिटी चेंज थी वञे, बिल्कुलु चेंज थी वञे, हुनजो तरीक़ो उथणी वेहणी खिलणी चेंज थी वञे। ॿियो इन्नक लमिनल मुरसलीन, बेशक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां उन रसूलनि जे सिलसिले मां आहियो जेके मां मोकिलींदो रहियो आहियां। अला सिराती मुस्तक़ीम, ऐं इहो ई सिधो रस्तो हो जेको उन्हनि बि वरितो तव्हां वरितो। हीउ जेको क़ुर शरीफ़ फरमाए थो तंज़ील अल अज़ीज़ रहीम, इहो अलाह पाक जेको सो नाज़िल कयो आहे, पर अलाह उहो जेको सघारो आहे ऐं रहम करे थो असां ते जो क़ुर ॾिनो अथसि। हाणे जीअं चवनि था त जेकॾहिं क़ुर पूरो न बि अचे या रुगो सूरत अल असर अचे या साब पादरनि खाराइण लाइ पूरी, त माण्हू जहन्नम में छो था वञनि। सूरत अल असर जे मौजूदगी में माना जन्नत वञी पियो सघिजे पियो। वरी अलाह जी महिरबानी आहे जो ॻाल्हियुनि खे खोले ऐं असांखे 6,500 आयतूं ॾिनियूं अथसि ऐं हिकु आयत अलाह जी SMS अॼोके दौर जे हिसाब सां। हे जेको मोबाइल में SMS अचे थो साईं, तव्हां ॾे ईंदो आहे पोइ पढ़ंदा आहियो न, हीअ बि अलाह जा SMS आहिनि। इहे असां ॾे बि आहिनि, इंडिविजुअली बि आहिनि, इज्तिमाही SMS बि आहिनि। हाणे जेको अलाह जो SMS नथो पढ़े उनखे अलाह छा थो चए? आम तौर सां असांखे जेकॾहिं को दोस्त SMS करे पढ़ी छॾिजऊं, पढ़े छॾियूं, पोइ जॾहिं मिलंदो 15 ॾींहंनि खां पोइ छा चवंदो? लफ़्ज़ इहे चवंदो, यार वॾो माण्हू थी वियो आहीं, हेॾा न पिया कम त जवाब ई कोन्हे। अलाह बि ईअं चए थो जेको मुंहिंजो क़ुर नथो ॿुधे मुतकबर आहे, इहो तकबुर थो करे। त अलाह फरमाए थो त इहो छाजे लाइ क़ुर शरीफ़ ॾिनो? लितुनज़िर कौमम मा उनज़िर आबाउहुम फहुम गाफ़िलून। ही उन्हनि ॾे असां मोकिलियो आहे त उन्हनि ॾे जिन जे जेके से उन्हनि खे इंज़ार करण वास्ते जो इन्हनि जे वॾनि खे बि इहो इंज़ार न थियो ऐं इन करे गाफ़िल आहिनि। हाणे असल में छा आहे त इन जो मतिलबु आहे त अलाह जॾहिं हिकिड़ी शरीयत ॾींदो आहे पोइ आहिस्ते आहिस्ते उनजो ज़वाल थी वेंदो आहे, पोइ वरी अलाह वरी ॿियो पैगम्बर मोकिलींदो आहे, ॿियो रसूल मोकिलींदो आहे। अलाह सां इहा ॻाल्हि करे थो। असांखे अॻियो मज़हब ईसाइनि जो हो, 600 साल में हुननि हणी हुनजा अलाए छा बखियाई उघड़े छॾिया पंहिंजे किताब जा। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त हाणे जे मके जा मुशरिक आहे, हाणे इहे त वरी ईसाइनि खे बि कोन मञींदा, उन किताबनि खे कोन मञींदा। जॾहिं क़ुर ते यकीन आहिनि त पोइ था चवनि त असां ॿियनि किताबनि खे मञूं था। त अलाह फरमाए थो त इहे उन्हनि जे वास्ते आयो आहे जिन खे ख़बर ई न हुई त अलाह ताला छा थो चाहे। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां प्रोग्राम खे जारी रखंदासीं।
अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान। हाणे अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ ॾिनो त जीअं आख़िरत में केरु ईअं न चवे त असांखे त ख़बर ई कान रही, असांखे ॾसी आहे। लेकिन अल्लाह चए थो त मूंखे ख़बर आहे त केतिरा माण्हू इन ते हली ऐं सिधो रस्तो अख़्तियार कंदा। उन हिसाब सां अल्लाह जहन्नम ऐं जन्नत जी डिज़ाइन करे रखी आहे। लेकिन पाण थो चवे त लक़द हक़ल क़ौल अला अक्सरिहिम फ़हम ला युमिनून। अल्लाह फरमाए थो त इहो मुंहिंजो हक़ जो कौल आहे त इन्हनि मां अक्सरियत ईमान कान आणींदा। हाणे हदीस शरीफ़ में अचे थो साईं तस्दीक़ कंदो त शायदि चवंदा त 1000 में 1 जन्नत में वेंदो। इहा बि हिकिड़ा लफ़्ज़ आया आहिनि। इन आहे साईं? थी सघे थो। हा, अल्लाह फरमाए थो त छाजे करे। हाणे हे जेके आयतूं आहिनि इहे अॼोके मुआशिरे खे कवर थियूं कनि। कहिड़ियूं? पहिरीं त रब जी ॻाल्हि ॿुधो, चए थो इन्ना जालना फ़ी आनाकिम अग़लालन। असां अहिड़नि माण्हुनि ना जेके हिदायत नथा क़ुरान मां हासिल कनि, इन्हनि जे ॻीचीअ में असां विधो आहे तोक। फ़हिय इलल अज़कान फ़मुकमून, खाॾीअ ताईं तोक तुंहिंजो कंधु मथे थी वियो अथनि। वरी ॿियो निहारे त सघंदा न, चए थो न व जालना मिन बैन ऐदीहिम सदन, अॻियां बि भित ई तमामु, व मिन ख़ल्फिहिम सदन, पोयां भित। हलो साईं भितियूं लॻियूं हुयूं, हाणे हेॾां कोन ॾिसंदा, पर मथे अखि कनि त चए थो न फ़अक्शई नाहू, मथां वरी ढकु ॾेई छॾियो तमामु, फ़म ला युबसिरून, उनखे का बसीरत नथी मिले। हे कंहिंजो इशारो थो करे? इहो वाड़ जो थो इशारो करे जंहिंमें माण्हुनि खे क़ैद कयो थो वञे हिन दौर में। क़ुरान न पढ़जो, फलाणे मौलवीअ जी ॻाल्हि न ॿुधिजो, फलाणी मस्जिद में न वञिजो। माना हुननि जूं ईअं ॼणो ढके उन्हनि खे बंदि कयो वियो आहे त मतां असांजे हिन वाड़ मां निकिरी कंहिं ॿिए पासे वञनि। ऐं ड्रेॼाइण वास्ते घणेई लफ़्ज़ हुननि ईजाद कया। चवंदा मतवार वञी वहा बि बीठो अथई, या अहिड़ियूं कोई ॿियूं ॻाल्हियूं हुननि खे ड्रेॼाइण लाइ। त अवाम उन्नास इंजीनियर डॉक्टर थी वाड़ में पइजी विया आहिनि, सॼा हुननि जा चोतरफ़ बंदि कया आहिनि। हाणे जेको वाड़ जे अंदरि आहे, इन लाइ रब साईं फरमाए थो वसवाउन अलैहिम अअंज़रतहुम अम लम तुनज़िरहुम ला युमिनून। अहिड़ी वाड़ में पियल माण्हुनि जे लाइ साॻी ॻाल्हि आहे जो तव्हां हुनखे ड्रेॼारो या न ड्रेॼारियो। हाणे वाड़ मां कीअं निकिरनि? अल्लाह फरमाए थो इन्नमा तुनज़िर, इहो क़ुरान मां असर उहे वठंदा, ख़ौफ़ उहे कंदा मन नितब ज़िक्र, जेके ॿाहिरि निकिरी क़ुरान पढ़नि। व ख़शिय रहमान बिल ग़ैब, ऐं अल्लाह खे बग़ैर ॾिसण जे, अल्लाह जे ॻाल्हियुनि खे ॾिसी अल्लाह खां डिॼनि। माना त इन फ़िरके वारे जी अहिड़ी सख़्तु वाड़ आहे जो खोपो अथनि अखियुनि ते। हालांकि अल्लाह पंहिंजी तरफ़ां चए, पर इहो हक़ीक़त में ईअं आहे। अहिड़ो फ़िरके में था हुनखे जकड़े छॾनि जो कंधु पिया हणंदा, कंधु पिया हणंदा, मतां कंहिंजी ॻाल्हि ॿुधनि, किताब न कंहिंजो ॿियो पढ़ंदा। हालांकि तव्हां हज़रत अली करमल्लाह वजह फरमायो त इहो न ॾिसो त छा थो चवे, इहो ॾिसो त इहो न ॾिसो त केरु थो चए, इहो ॾिसो छा थो चवे। त पोइ चए थो जेकॾहिं ख़ौफ़ तॾहिं थींदो मन नितब ज़िक्र, जेकॾहिं क़ुरान ताईं पहुचंदा। व ख़शिय रहमान बिल ग़ैब, पोइ जे इन कहिड़ा माण्हू क़ुरान ताईं पहुची उनखे पढ़णु शुरू कयनि, फ़बशिरहू बिमग़फ़िरतिन, त इन्हनि खे ख़ुशख़बरी ॾियो। छाजी? अल्लाह जी मग़फ़िरत जी। ऐं जे तव्हां इन मां असरु वरितो ऐं उन ते अमल कयो, अजरन करीम, त तव्हांखे अजर करीम मिलंदो। अल्लाह ताला फरमाए थो इन्ना नहुन नुहियल मौता। अल्लाह फरमाए थो त मोलनि खे त असां ज़िंदा कंदासीं। ईअं केरु सम्झो त जेको सो क़ब्र में बसे। व नक्तुब मां क़दमू आसारो, बाक़ी तव्हां जेके ऐमालनामा आहिनि, हिकिड़ा त ऐमालनामा आहिनि जेके तव्हां करे मोकिलिया आहिनि, ॿिया वरी अहिड़ा ऐमालनामा तव्हांजा आहिनि जेके कॉन्सिक्वेंशियल ताईं मरण खां, मिसाल तौरु तव्हां कंहिंखे बुराईअ में विझी वियो, मरण खां पोइ बि उहो हिसाबु तव्हांखे ॾियणो पवंदो। या को नेक कमु करे वियो, अल्लाह ताला जेको आहे सो इन जे बारे में हदीस शरीफ़ में अचे थो त इज़ा मातल इंसान इन क़ता अनहू अमलहू इल्ला मिन सलासिन, उनजो दफ़्तर बंदि थी थो वञे सवाइ 3 शयुनि जे, इल्ला मिन सदक़तन जारियतन, सदको जारी, ओ इल्मुन यंतफ़ बिही, या इल्म जीअं तव्हां किताब छॾिया आहिनि, ओ वलदिन साले यदउल, त इहो आहे आसारहम, माना पोयूं चढ़। अल्लाह चए थो व कुल शइ अहसैनाहु फी इमाम मुबीन, असां हर शइ खे उन खुलियल किताब में रिकॉर्ड करे रखियो आहे। हिते इमाम जी माना आहे किताब। मां हिते वेंदो आहियां हेॾे पंहिंजो इस्माइलिन जे कॉलोनी में करणु, त हू वरी इमाम जी माना कनि था त असांजे इमाम जे आॾो सॼो ऐमालनामो पेश कयो थो वञे। त इहो नाहे, इन खे छा आहे त तफ़सीर क़ुरान जे खे क़ुरानी करे थो। मिसाल तौरु हीअ आयत आहे सूरत अल अहकाफ जी, अल्लाह ताला ते साफ़ थो ॾसे त इमाम छा आहे। वमिन क़ब्लिही किताब मूसा इमामऊं व रहमतन, किताब मूसा जो नालो छा थो वठे? इमाम, माना किताब। ऐं उन खां अलावा क़ुरान में ॿी जाइ ते पिया हुआ त जंहिंखे असां इमाम साॼे हथ में ॾिनो
मैं यूतीअ किताबहू बियमीनी बि यमीन। सो इहो जेको इन जी माना थींदी त असां तव्हांजो सॼो हिकिड़ो किताब में रिकॉर्ड रखियो आहे। पर जेकॾहिं मॉडर्न माना थींदी त अलाह ताला वटि अहिड़ो को सर्वर आहे, को एॾो मॉडर्न जो सिस्टम आहे जो हर कंहिंजो रिकॉर्ड हुन में फाइल अची थी वञे। तंहिंजे करे पर हिन में ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको साईं इहे जेके टे शयूं आहिनि इहे उन इंसान खे पहुचनि थियूं, पर लॻे ईअं थो त इहे जेके आसार वारियूं जेके हुन जूं शयूं आहिनि इहे कंहिं ॿिए रजिस्टर में गॾु थियनि थियूं। हिकिड़ो तुंहिंजो पंहिंजो ज़िंदगी जो रजिस्टर आहे, छो त हीअ हदीस हिन ते साबित थी करे चए थो इन रजुल तुर्फ दर्जत हू फिल जन्नत। हिकिड़ो माण्हू वेंदो वीज़ा खणी जन्नत में वेंदो, उनखे ॾिसो न साईं तव्हांजी त हाणे वॾा घर आहिनि, हेतिरो माल फयकूल अन्ना लिहाज़ा, चवंदो हे कीअं वधियो, फयुकाल बि इस्तिग़फ़ार वलदिक, त चवंदो तुंहिंजे पुट या तुंहिंजे दोस्तनि या तुंहिंजे तो लाइ इस्तिग़फ़ार कयो। त माना हुनखे इहा बि ख़बर न हुई त केरु करे थो, माना हिन जो रजिस्टर बंदि थी वियो आहे न, इन में एंट्री नथी थिए, इन लाइ सप्लीमेंट्री को रजिस्टर खोले थो जेको वरी हुनखे एंड टाइम ते फ़ाइदो पवंदो। इन मां इहा थी ख़बर पई। वज़्र लहू मसलन असाबल करिया, तव्हां हिन जे लाइ हिकिड़ो मिसाल हिकिड़े ॻोठ जो बयानु कयो कंहिं शहर जो। इज़ जा हल मुरसलून, उन्हनि वटि विया रसूल, हीउ हुनजो नक्शो आहे। इज़ अरसलना इलही मुसनईन, चए थो पहिरीं त असां हुन ॿ ॼणा मोकिलिया, फ़क़ज़बू हुमा ॿिन्ही खे कूड़ो करे चयूं भॼो भॼो असीं तव्हांखे कोन था कयूं। फ़अज़ज़ना बिसालिसिन, पोइ अलाह चए थो वरी वापसि मोकिलियोमांइ, वरी टे करे मोकिलियोमांइ। ऐं चवणु लॻनि कालू इन्ना इलैकुम मुरसलूं, चई असीं तव्हां वटि रसूल थी आया आहियूं। कालू मा अंतुम इल्ला बशरुन मिसलुना, चई न बाबा तव्हां असां जहिड़ा बशर आहियो। वमा अंज़ल रहमान मिन शैइन, माना अलाह खे मञींदा हुआ, बाक़ी अलाह ताला का बि शइ नाज़िल न कई आहे। इन अंतुम इल्ला तकज़िबून, छाकाणि त तव्हां बशर आहियो तंहिं करे कूड़ था हणो। माना छा थी? माना इहा थी त केॾो इहो अची वियो विच ते। माना जी थी त हुननि चयो छाकाणि त तव्हां बशर आहियो तंहिंजे करे असीं तव्हांखे न मञींदासीं। हाणे सवाल थो पैदा थिए त इहा शइ छा आहे। हाणे इहो जेको हींअर मां आणींदुसि क़ुर मां इन खे, इन जो इहो मतिलबु न आहे जेको अॼुकल्ह बहस था कनि बशर, इहो हिन सां तालुक ई कोन्हे, इहो हिकिड़ो इल्मी ॻाल्हि आहे। सभ खां पहिरियों ई एतिराज़ जेको कयो सो कयो शैतान। काल या इब्लीस मा लकुम अन अल्लाह तकून मा साजिदीन काल लम अकुन असजुद लिबशरिन, अलाह सां पुछे थो छो हुननि खे सजदो खे, चई मां बशर खे सजदो न कंदुसि, छाजे लाइ? चई त काल अना ख़ैरन मिनहू, चई मां स्टेटस में हुनखां वधीक आहियां, बहितर आहियां। ख़लक़तनी मिन नारियूं व ख़लक़तो मिन तीर, मूंखे तो बाहि मां पैदा कयो, मिटीअ मां पैदा कयो आहे। माना शैतान अलाह साईं खे इहो चयो त अलाह साईं मां तोखे 100 सजदा कया, मां तुंहिंजी सॼी उमिरि इबादत कई आहे, पर इहो फ़ैसिलो जो तो ख़लीफ़ो ऐं रसूल बशर कयो आहे, मिटीअ मां ठाहियो अथई, रब साईं मां इन फ़ैसिले सां सहमत नथो थियां, मां इन फ़ैसिले खे नथो मञां। जेकॾहिं तव्हांखे इहो कमु करिणो हो त तव्हां मेरिट ते कयो हा, कंहिं नूर वारे मां फ़रिश्त ठाहियो आहे या असां मां ठाहियो आहे, बशर खे कयो अथव, इहो ग़लति थियो आहे, इहो हो अलाह साईं सां छेड़ो। ऐं हालांकि अलाह जे हुकुम इबादत आहे, इहा ई आहे न, छो त अलाह जेको जंहिं शइ सां राज़ी थियो उन जो नालो इबादत आहे। त शैतान चयो त न मां हिन खां ऊचो आहियां, मूंखे तो बाहि मां पैदा कयो, हिनखे मिटीअ मां पैदा कयो आहे, तंहिंजे करे मां बशर खे सजदो न कंदुसि। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त जॾहिं इहो शैतान वरी आयो आहे हिते, त छा इहो इन पंहिंजो अक़ीदो छॾे ॾिनो हूंदो? जेतिरा बि हिन सां गॾु माण्हू हूंदा सभिनी खे चवंदो हूंदो त जेकॾहिं रसूल बशर आहे ठुप जवाबु ॾेई छॾियोसि, पर जेकॾहिं नूर मां आयो आहे पोइ असीं मञींदुसि, मां बि सजदो कंदोसांसि, छो त अलाह सां मां इन ॻाल्हि तां त कावड़िजी आयो आहियां। त माण्हुनि पुछो त आख़िर माण्हुनि खे कीअं ख़बर पए त हे इंसान नूर मां या बशर मां? उन जो जवाबु जेको उन्हनि खे सेखारियईं उहो हो त कालू माल हाज़र रसूल याकुल ताम यमशी फिल असवाक, चई जेकॾहिं बशर हूंदो त मानी खाईंदो। बसि इहा ई हिकिड़ी टेस्ट हुई इन्हनि वटि, माण्हुनि वटि, जे मानी खाए त माना बशर आहे, जॾहिं मानी खाईंदो त ज़रूरु हुन लाइ वरी महिनत कंदो, वापारु कंदो। त पोइ अलाह ताला इहा कीअं ख़बर पई त नूरी फ़रिश्तो मानी न खाईंदो? इहो बि क़ुर में अचे थो, रसूल फरमाए थो लक़द जाअत रुसुलुना इब्राहीम बिल बुशरा कालू सलामा
फ़रिश्ता इब्राहिम अलैहिस्सलाम वटि आया, चई सलाम कयूं, काल सलाम, चई वालेकुम सलाम, फमा लबिस, देरी कान गुज़री, अंजा बि इजलिन हनीज़, हिकिड़ो छा चइबो आहे दुंबो भुञी खणी आयो। फलम्मा रा अयदीहुम ला तसिल इलैहिम इलैहि, ॾिठई त खाइनि ई न पिया, हथ ई न चुरिया अॻिते उन्हनि ॾे, न किरहुम, चई त हे त अलाए कहिड़ा अजनबी माण्हू आहिनि, औजस मिन्हु ख़ीफ़तन, ऐं ख़ौफ़ थियुसि त हे मानी मुंहिंजी नथा खाइनि, ज़रूरु को बुरे नियत सां आया आहिनि। कालू ला तख़फ़, फ़रिश्तनि चयो तव्हां न डिॼो, इन्ना उर्सिलना इला क़ौमि लूत। इन मां ख़बर पई त नूर वारो जेको आहे उनखे न मादो आहे, न उनखे महिनत करणी पवंदी, न मानी खाईंदो, तंहिंजे करे पंहिंजे माण्हुनि खे शैतान इहो सेखारियो त जेकॾहिं उहो मानी खाए त माना इहो बशरा जो चवणु न वठिजो। तंहिं ते जेको आहे सो अलाह पाक अलाह ताला ऐलान थो करे, वमा अरसलना क़ब्लक मिनल मुरसलीन, तव्हां खां रसूल में जेतिरा बि मूं रसूल मोकिलिया आहिनि, इल्ला इन्नहुम लयाकुलून ताम, सभु मानी खाईंदा, यमशून फिल अस्वाक, ज़रा मानी खाईंदा, कमाई बि त कंदा न, बाज़ारनि में वेंदा हुआ। त इहा आहे टेस्ट। तंहिं ते जेके बि नबी आया आहिनि उन्हनि खे रिजेक्ट करण जो हिकिड़ो ई इन्हनि वटि शैतान वारो दलील हो, ॿुधो क़ुर। हज़रत सालेह अलैहिस्सलाम खे छा चयूं, फ़क़ालू बशरन मिन्ना वाहिदन नत्तबिअहु, चई असां मज़ा हिकिड़ो बशर असीं उनजे पोयां हलूं, इन्ना इज़ी लफ़ी ज़लाली वसूरी, असां इहो कमु कयूं त पोइ असां गुमराह आहियूं। माना हज़रत सालेह अलैहिस्सलाम खे छा चयूं, मान त इला बशरुन मिसलुना, चई कोन मञींदासीं, तूं बि असां जहिड़ो बशर आहीं। हज़रत नूह अलैहिस्सलाम खे छा चयूं, कालल मलाउ लज़ीन कफ़रू मिन क़ौमी मा हाज़ा इला बशरुन मिसलुकुम युरीद ऐं यतफ़द्दल अलैकुम, हे तव्हांजे मथां अमीर थो थियणु चाहे, बादशाही थो असांजी फुरणु चाहे। हज़रत शोएब खे बि चयूं, वमा अंत इला बशरुन मिसलुना, हे जेके सूरह यासीन जा 3 रसूल विया, उनखे चयो कालू मा अंतम बशरुन मिसलुना, एतिराज़ ई हो रहियो आहे सभिनी जो अलाह जे रसूल खे छॾण जो। लेकिन छा हुनजे अलाह जे रसूलनि जो जवाब में छा चयो, कालू, सभिनी रसूलनि जो अलाह ताला गॾियल जवाबु हिते ॾिनो आहे सूरह इब्राहिम। कालू, हुननि सारे रसूलनि खे जॾहिं चयो त कालू इन अंतुम इला बशरुन मिसलुना, त तूं असां जहिड़ो रसूल आहियो, ऐं उनजो जवाबु उन ॾिनो, छा ॾिनो, ऐं नबी करी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले बि चयो अथनि, इन हाज़ा इला कोलल बशर, नबी साईं चयनि रसूलनि छा जवाबु ॾिनो, इहो अचे थो सूरह इब्राहिम में, कालत लहुम रुसुलुम, हाणे इहो जवाबु सभिनी रसूलनि जो कंबाइन जवाबु आहे, ज़ाहिर हिकु टाइम त कोन ॾिनो, पर अलाह चए थो सभिनी उन्हनि खे इहो जवाबु ॾिनो, इन्नहुन इला बशरुन मिसलुकुम, असां वाक़ई बशर आहियूं, वलाकिन अल्लाह यमुन अला मन यशा मिन इबादी, अलाह जंहिंखे नबी करे, जंहिंखे रसूल करे, जंहिंजे मथां इनाम करे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि छा चयो, कुल सुभान रब्बी हल कुंत इला बशरुन रसूला, अलाह जी तारीफ़ थो करे, मां न आहियां बकर के हिकिड़ो अलाह जो रसूल। हाणे ॻाल्हि इहा आहे, मसइलो इहो थियो त इन जो मतिलबु आहे त हीउ मसइलो शैतान कयो आहे, इंसान जहिड़ो वास्तो न आहे, शैतान खे सिक, छो त शैतान जहिड़ो इहो करे आयो न अलाह साईं सां। जेकॾहिं मिसाल तौरु अलाह साईं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे नूर मां ठाहे हा त शैतान ठक सजदो करे हा ओॾीमहिल जो ओॾीमहिल, जहिड़ो त इहो करे आयो आहे। तंहिंजे करे पंहिंजे माण्हुनि खे बि सेखारे त जेकॾहिं मानी खाइनि त न कजो। थोरो अञा इन ते आहे 2-3 स्लाइडूं, ब्रेक था अचनि, वठी पोइ ॻाल्हायां थो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान में भली कार। सो ॻाल्हि हले पई त इहो जेको बशर जो जेको मसइलो जंहिं ते क़बूलियो न आहे उहो शैतान कयो। आदम अलैहिस्सलाम खे जंहिंखे अलाह ख़लीफ़ो रसूल कयो, चई मां बशर थो ठाहियां मिटीअ मां। शैतान चयोसीं मां सजदो न कंदुसि, हिन बशर खे मां कीअं कयां, इहो तव्हां कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे, नूर मां रसूल ठाहियो हा को ख़लीफ़ो, या असां बाहि मां, ऐं मां अलाह चयो भला तो छो न कयो, चईंदुसि मां हिन खे कीअं कयां, अना ख़ैरन मिनहू, मां हिन खां बहितर ख़लक़तनी मिन तीनियूं नारियूं व ख़लक़तहू मिन तीन, तो मूंखे मिटीअ बाहि मां पैदा हुनखे मिटीअ मां कीअं हुनखे सजदो कयां। हाणे वरी शैतान ॿी अटकल थो करे शुरू थो करे, जॾहिं उहे रसूल ज़िंदा आहिनि त पोइ त इहो थो जहिड़ो कराए त न मञोसि न मञोसि, मानी थो खाए, इहो बशर आहे जेसि ताईं नूरी न अचे। लेकिन जॾहिं उनजे गुज़ारे वञण खां पोइ 100 साल खां पोइ वरी टर्न ई ॿियो थो वठे। मिसाल ते तव्हां वठो, हे आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम,
काल इन्नी अब्दुल्लाह, नंढड़ो हो न त ॻाल्हाए थो, चए थो मां आहियां अलाह जो बानू, आतानी अल किताब जलनी नबी आहे, बसि आहियां त अलाह जो बानो, पर मूंखे ॾिनो अथई किताब ऐं मूंखे नबी कयो अथई। पोइ 100 साल खां पोइ अचे हुन जे पोयां पियो त न न इहो त वाक़ई नूर मां हो, बशर कोन हुअ। हज़रत ईसा अलैहिस्सलाम मिसाल थो ॾियां, बाबा इहो नूर हो, ऐं नूर बि अहिड़ो जो अलाह जो पुटु हो, हालांकि उन वक़्त में कंहिं कोन चयो। पोइ थो शैतान इन्हनि पंहिंजे पोइलगनि खे सम्झाए त बाबा इहो नूर अथव, जॾहिं नबी गुज़ारे था वञनि पोइ थो चए त इहो नूर अथव, नूर अथव। हाणे हिन मां फ़ाइदो कहिड़ो आहे शैतान खे, त अलाह ताला जॾहिं माण्हू वेंदा खणी केॾियूं बि इबादतूं करे वेंदा त अलाह चवंदो ॻाल्हि ॿुधो, आऊं हज़रत आदम ऐं रसूलनि खे बशर करे मोकिलियो, तव्हां चयो त असीं हिनखे न मञींदासीं। जॾहिं हुन तव्हांखे ठगी करे चयो त बशर न आहे, नूर आहे, तव्हां हुनखे मञो, माना तव्हां हुनजो चयो वरितो, मुंहिंजो त कोन वरितव, त इहा सॼी हिननि जी जेका तकलीफ़ ख़तमु अलाह साईं जेका कंदो, इबादतूं तबाह कंदो। त हुननि हज़रत ईसा अलैहिस्सलाम लाइ हुननि खे आख़िर में ओॾी महिल कोन चई, हाणे थो चवनि त न हीउ नूर हो, हालांकि उहो मानियूं खाईंदो हो, पचाईंदो हो, इहे जेके पाणी पीआरनि था सभु ईसा अलैहिस्सलाम जी सुनत में कनि था। त हाणे थो हुननि खे चवे ईसाइनि खे त जेको आहे सो न बाबा न इहो नूर हो, पाछो बि कोन हुअसि, हीअं बि कंदो, मानी बि कोन खाईंदो, तंहिं ते सॼा ईसाई लॻी पिया त वाक़ई नूर हो। इहा अटकल वरी पोइ कंदो आहे शैतान, ऐं इन मां नुक़सानु इहो आहे त माना जेकॾहिं के माण्हू ईअं सम्झी इबादत कनि था त अलाह ताला जा नाफ़रमान था थियनि, छो त अलाह त चए थो। तंहिंजे करे मां हिते सिंधीअ में लिखियो आहे त काफ़रनि जाहिलनि जो इहो अक़ीदो आहे त सवाइ नूरी फ़रिश्ते जे बशर रसूल क़बूल न आहे, उन लाइ हर दौर जे काफ़रनि उन उज़र करे ईमान न आंदो ऐं अज़ाब जा मुस्तहिक़ थिया। अलाह ताला फरमाए थो अहिड़नि माण्हुनि जे लाइ त चए थो वमा क़दरुल्लाह हक़ क़दरही इज़ क़ालू मा अंज़ल अल्लाहु अला बशरिन मिन शैइन, चए थो इहो अलाह जी ताक़त, अलाह जी किबरियाई, अलाह जो इन्हनि कहिड़ो क़दुरु कयो जो चवनि था त मूंखे ताक़त कान्हे जो मां बशर खे रसूल कयां या उन ते क़ुर लाहियां। इहो अलाह जो क़दुरु ई इन्हनि माण्हुनि न कयो जेके चवनि था त मां अंज़ल अल्लाह अला बशरिन मिन शैइन, अलाह ताला बशर ते का शइ नाज़िल माना क़ुर कोन लाहींदो, नबी कोन कंदो, रसूल नथो करे सघे। इहो कहिड़ो अलाह जो तव्हां क़दुरु कया, माना जो मतिलबु मां मजबूर आहियां पंहिंजे फ़ैसिले खे तब्दील करण लाइ, छाकाणि त शैतान जेको आहे सो एतिराज़ करे वियो आहे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त मोमिननि जो छा अक़ीदो आहे, जॾहिं अलाह पाक फरमायो त आदम अलैहिस्सलाम बशर ऐं ॿियनि रसूलनि पंहिंजे ज़बान सां चयो त असां बि बशर आहियूं, त मोमिननि अलाह पाक ऐं रसूलनि जे फरमान खे सच सम्झी बशर हूंदे बि रसूलनि ते ईमान आणे कामयाब थिया ऐं अलाह तरफ़ां इनाम जा मुस्तहिक़ थिया। अॻिते हले थी सूरह यासीन, कालू इना ततयरना बिकुम। हाणे इहो वरी जेको चवंदा आहिनि दादा पीर पिटींदव, चवनि था मिया हाणे असल में छा हो त तव्हां सूरह यासीन में पढ़ियो त हू चवनि पिया तव्हांखे तव्हां बशर रसूल न मञींदासीं, मान रहमान मिन शैइन, अलाह ताला का शइ नाज़िल न कई आहे तव्हां ते, माना अलाह खे मञनि पिया। त पोइ रसूल छाजे लाइ विया, इन लाइ त हर क़ौम पंहिंजे वलियुनि बुज़ुर्गनि जूं इहे मूर्तियूं रखियूं आहिनि त हीअ अलाह खां कमु था करनि, इहो सॼो शिरक शुरूअ खां पियो थो हले। त चवणु लॻा त तव्हां असांजो दीन मटाइण आया हो रसूल, हे पिटींदव। कालू इना ततयरना बिकुम, तव्हांजे करे निभाग थींदो असांजो, लैन लम तंतहू लनरजुमन्नकुम वलयमस्सन्नकुम मिन्ना अज़ाबुन अलीम, तंहिंजे करे बजाए जो असां ते पिट लॻे तॾहिं उन खां अॻु जेको आहे तव्हां इहो न कंदव बंदि त असीं तव्हांखे पथरनि सां मारींदासीं या को तव्हांखे अज़ाब अलीम ॾींदासीं। त हिते अलाह जे रसूलनि चयो कालू तौइरुकुम माकुम ऐन ज़ुकिरतुम, जी असां तव्हांखे प्योर क़ुर पेश था कयूं, अलाह जी हिदायत ॾियूं था, इन जे करे तव्हां इहो चओ था त निभाग आहे, बल्कि इहो निभाग तव्हांखां पंहिंजो आहे। बल अंतुम क़ौम मुसरिफ़ून, तव्हां त जेको आहे सो खसारे में वञण वारी क़ौम आहियो। त जॾहिं हुननि नबियुनि खे चयो, रसूलनि खे चयो त बंदि कयो न त मारींदासूं, इन जो मतिलबु आहे त हीअ न मञूं। हे ॾिसो आख़िरी जवाब में छा था चवनि, चवंदा इहो निभाग तव्हां सां पाण सां गॾु, असां त तव्हांखे नसीहत था कयूं, असां तव्हांजे आॾो अलाह जा हुकुम था पेश कयूं, पर लॻे थो त तव्हां मुसरिफ़ क़ौम आहियो। त इन जो मतिलबु आहे त हुननि फ़ैसिलो कयो त हिननि खे मारियो। जॾहिं इहो उनजो इहो पोयां आहे त इहो जो ॾिठूं त वजा मिन अक्सल मदी रजुली असां त परे खां हिकिड़ो शख़्स डुकंदो पियो अचे ऐं रड़ियूं कंदो पियो अचे। छा पियो चए, काल या क़ौम इत्तबिउल मुरसलीन, चए तरसो तरसो हिन रसूलनि जो चयो मञो, इत्तबिउ मन ला यसअलकुम अजरऊं,
वॾे में वॾो दलील दीन जे कम जो जेके नबियुनि में ऐं रसूलनि ॾिनो आहे, हीअ बि शख़्स साॻियो पियो चए तव्हां खां ॾोकड़ घुरनि था, इन्हनि जो चयो मञो तव्हांखे का बादशाही घुरी अथनि, वज़ारत घुरी अथनि, तव्हां खां पैसा था घुरनि। वहू मुहतदून, ऐं इहे हिदायत याफ़्ता आहिनि। जॾहिं वेझो पहुतो, हाणे हीअ आहे सुवाल जवाबु हिते आहे, सुवालु हुननि पुछियो आहे जेको कॾहिं मिसाल तौरु मूंखे केरु ॻाल्हाए थो, हा न दादा मां अॼु कराची कोन वेंदुसि, त माना मूंखां कंहिं पुछियो आहे त अॼु कराची वेंदे या न वेंदे, ईअं ई थींदो आहे। हिक तरफ़ी ॻाल्हि ॿुधबी त सुवाल जो अंदाज़ो थी वेंदो आहे। हिननि पुछियुसि त तूं असांजे ॻोठ जो पंहिंजो माण्हू आहीं ऐं तूं असां वारे दीन ते नथो हली, त जवाबु थो ॾिए व माली ला आबुदुल लज़ी फतरनी व इलैहि तुरजून, मूंखे छा थियो आहे जो मां उन जी छो न इबादत कयां जंहिं मूंखे पैदा कयो आहे, ऐं तव्हां बि उन ॾे वापसि मोटंदो हिसाब किताब जे लाइ। ब्रेक वठूं था साईं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान हली रहियो आहे, काल मौजूदा वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं मुंहिंजा 80 खां 85 सालनि जो पीरसन माण्हू आहे जंहिंजो रोज़े रखण जी वसियत न आहे, उन्हनि खे रोज़नि जे बारे में कुझु ॾियणो वठणो आहे या इहो हिकिड़ो सुवाल आहे, ॿियो फितर वारे खां मंज़ूर थिए थो? तव्हांजो इहो सुवालु त जेकॾहिं अहिड़ो पोढ़ो पीरसन माण्हू आहे रोज़ो नथो रखी सघे, उन जे लाइ अलाह रब्बुल आलमीन क़ुर पाक में फरमायो आहे फिदियतुन ताम मिस्किन, उन जे कारण फ़ी रोज़े जो फिदियो ॾे, पोइ फिदियो पंहिंजी ताक़त सारे ॾे। जेकॾहिं ग़रीब आहे त पोइ उन जे कारण बि इहो आहे त घटि में घटि 100 रुपया, छो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको फिदियो या साईं जन जेको सदक़ाए फ़ितर ॾिनो आहे उहो कणक सां बि ॾिनो आहे, जवन सां बि ॾिनो आहे, कतल सां बि ॾिनो आहे ऐं किशमिश सां बि। तो लिहाज़ा हाणे जिन्सुनि जो जेकॾहिं ॾिसबो त पोइ उन्हनि जी क़ीमतूं मुख़्तलिफ़ आहिनि। इन जे करे उलमा किराम मुफ़्तियान किराम इहो ॿुधाईंदा आहिनि त भई जेकॾहिं तव्हां कतल सां ॾींदव त हेतिरा पैसा थींदा, जेकॾहिं किशमिश सां ॾींदव त हेतिरा थींदा। इन जे करे बाक़ी इन में कोई फ़र्क़ु कोन्हे। आम माण्हू ॿुधी करे चवंदा आहिनि यार हीअ छा आहे, के था चवनि 100 रुपया, के था चवनि 600 रुपया, हर माण्हू पंहिंजे सघ सारे ॾे। फ़ी रोज़े जो फिदियो घटि में घटि 100 रुपया आहे ऐं एडवांस कोन ॾींदो, या त 10 रोज़ा गुज़ारे पोइ ॾेई छॾे या रोज़ाना शाम जो मग़रिब खां पोइ ॾे। इहो आहे रोज़े जो फिदियो। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम जी साईं। साईं हा सुवाल पुछो साईं। आवाज़ घटि थो अचे सफ़ा। बसि हाणे तव्हांजो आवाज़ सही थो अचे, ॻाल्हायो तव्हां। ज़कात जे बारे में छा करणो आहे? मां घणो भला मां 60,000 तनख़्वाह आहे जी साईं। हा ठीकु आहे जी। ज़कात हर उन माण्हू ते वाजिबु थिए थी जेको साहिब निसाब हुजे। निसाब जेको शरीयत में मुक़ररु आहे उहो आहे 7.5 तोला सोन या 52 तोला चांदी या इन मालियत जी का रक़म या सामान तिजारत हुजे या ज़ेवर हुजनि या उन खां अलावा ॿिया जेके जानवर आहिनि त उन्हनि जो पंहिंजो पंहिंजो निसाब आहे। तो हिकिड़ो माण्हू पघार वारो आहे, उनखे पघार मिले थी, उहो ख़र्च थी थो वञे त इन जो ज़कात कान्हे। पर जेकॾहिं साल भर उहे पैसा बचत में पिया आहिनि, पोइ घर में आहिनि या बैंक में आहिनि, उन्हनि जो हिसाब करे पोइ ज़कात ॾिबी। 40% यानी 2.5%, 100 ते 2.5 रुपया, 1000 ते 25 रुपया, लख ते 2500 रुपया, इहा ज़कात आहे। इन हिसाब सां करे ज़कात। माना त जेकॾहिं 7.5 तोला सोन त अराउंड इहो 6.5 लख रुपया थियनि था। साईं जी 60,000 पघार आहे त माना कुल साल में 7,20,000 था मिलनिसि। हाणे ज़रूरु खाईंदो बि हूंदो, कंदो हूंदो, त मां त नथो सम्झां त इन 60,000 ते साईं। हाणे असां वटि छा आहे त हिसाब चांदी जे हिसाब सां तक़रीबन थिए थो त 52 तोला चांदी, जेकॾहिं इहो खणी हिन जी आमदनी 3 लख बि हुजे, पर जेकॾहिं खपाए थो छॾे त उन ते ज़कात कान्हे। ज़कात जे कारण 2 शर्त आहिनि। हिकिड़ो निसाब, ॿियो हौलानुल हौल, माना उनखे साल घुमे पूरो। हा साल न घुमियो त भले 5 लख रुपया तव्हांजी पघार आहे, खपी था वञनि, पर उनजो इहो ज़रूरु इहो न आहे त मक़सदु त तव्हां ख़ैर ख़ैरात न कयो। भला जेकॾहिं ज़कात वाजिबु नथी थिए त पोइ बि अलाह जे राह में ख़र्च कंदा कयो। इहो तव्हांजे लाइ अलाह आख़िरत जो हिकिड़ो ज़ख़ीरो थी पए। त साईं उहो जेको शख़्स डुकंदो आयो जॾहिं हुन नबियुनि खे मारण जी कई त हुन अचे चयो त जेको आहे सो
काल या क़ौम मित्तबिउल मुरसलीन, अलाह जे रसूलनि जो चयो मञियो जेके तव्हां खां कुझु घुरनि बि कोन था, को माली तव्हां खां को सुवाल कोन था कनि। त हुननि चयो त छा तूं असांजे हिननि मूर्तियुनि ऐं हिननि खां तूं पासो थो करीं या इन्हनि खां नथो घुरीं? त चवणु लॻो माली अला आबुदुल्लज़ी फ़तरनी व इलैहि तुरजऊन, मां उन्हीअ खां छो न घुरियां जंहिं असांखे पैदा कयो आहे, ऐं मां उन्हीअ खां छो न घुरां जंहिंखे तव्हांखे बि उते वञी हिसाबु ॾियणो आहे। त हिननि पुछियो त पोइ हे जो असांजा हाणे असांखे नफ़ो नुक़सानु ॾियनि था, पोइ इन्हनि जो इन जो तोखे तूं उनखे नथो मञी? त इन जे जवाब में चए थो तख़िज़ मिन दूनिही आलिहतन, मां अलाह साईं खे छॾे मां इन्हनि मूर्तियुनि या इन्हनि शख़्सियतुनि खे जेको सो मां इन्हनि मां आसरो रखां। ई युरदिन रहमान बिज़ुरन, जेकॾहिं अलाह ताला मूंखे को नुक़सान जो फ़ैसिलो करे, ला तुग़्नि अन्नी शफ़ाअतुम शैया, त इहे मूंखे का अलाह खां शफ़ात करे छॾाए कोन सघनि, वला युनकिज़ून, न वरी मूंखे बचाए सघनि अलाह खां। त हुननि पुछियो त आख़िरी छा थो चईं? चवनि थो त इन्नी इज़न लफ़ी ज़लालिन मुबीन, चईं जेकॾहिं मां तव्हां वारी ॻाल्हि मञां त पोइ त मां ॼण गुनाहगार थियां, मां गुमराह थी वञा। पोइ फाइनली चऊं फाइनली आहे त इन्नी आमनतु बिरब्बिकुम फस्मऊन। ॾिसो केॾी इंटेलिजेंट जवाब थो ॾिए त आऊं ईमान आणियां थो तव्हांजे पालणहार ते, कन खोले ॿुधो, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, तव्हांजे जीअं निस्बत क़ाइमु थिए। छा कंहिंजो ओॾी महिल क़तल करे छॾियऊंसि। क़तल जो कयूं त फ़रिश्तनि जे रूह खे खयों आहे त चवनि था कील अदख़ुलिल जन्नत, चवनि था हल सिधो जन्नत में। जॾहिं जन्नत में पहुतो आहे, जेके तस्वीरूं लिखनि थियूं ॾिसी चए थो काल या लई त क़ौमी यालमून, काश मुंहिंजी क़ौम खे ख़बर पवे, बिमा ग़फ़र अली रब्बी व जअलनी मिनल मुकरमीन, जेको मुंहिंजो इकराम कयो अथसि ऐं मुंहिंजी मग़फ़िरत कई अथसि। माना उहो निज़ारा ॾिसी जन्नत अचे थो, काश मुंहिंजी क़ौम खे ख़बर पवे। इन्हीअ मां हीअ हदीस अचे थी त इन्नमा नस्मतुल मोमिन ताइरुन यालक फी शजरिल जन्नत हता यरजिअ इला जसदी यौम युबस, मोमिन जो रूह फौरन जन्नत में पहुचे थो, पखीअ में पइजी वञे थो, जन्नत जे वणनि ते रहे थो, ऐं जॾहिं अलाह सूर तॾहिं हिन क़बर में मोटंदो। इहे ॿई आयत ऐं हदीस पाण में टेली। ऐं वरी शहीद उहो बि फौरन रूह अलाह वटि अर्श ते रहे थो, ऐं जेको आहे सो हीअ हदीस शरीफ़ मौजूदु आहे त हुते सोननि कनादिलनि में रहे थो, ॾींहं उनजो सायवनि पखनि में रूह आहे, उहो जन्नत में घुमी खुरी पाई अचे थो। पोइ कॾहिं कॾहिं अलाह पुछेसि थो हल तश्तहून शैया, कुझु ॿियो खपे। ॿी हदीस में जहिड़ो 3 दफ़ा अलाह पुछेनि थो, चवनि था न सभु कुझु आहे। पोइ जॾहिं 3 दफ़ो पुछेनि थो त चवनि था चङो अलाह साईं, नूरीद अन तरुद अरवाहना फी अजसादिना, असांजे हिन रूहनि खे वापसि जिस्म में मोकिल, माना हींअर कोन्हे हिते, मोकिल। छाजे करे? जीअं पहुचंदासीं त उथी खड़ा थींदासीं, हता नुक़्तल फी सबीलिक मरतन उख़रा, त उथी वरी तुंहिंजे नाले ते शहीद थियूं। त अलाह चए थो इन्नी कद क़ज़इतु, हीअ सही में हदीस आहे, मुंहिंजो फ़ैसिलो थियल आहे, अन्नहुम ला यरू, कंहिंजो बि रूह हिन जिस्म में न ईंदो जेसि ताईं मां सूर न फुटां। तंहिंजे करे पोइ अलाह साईं अॻिते फरमाए थो सूरह यासीन, वमा अंज़लना अला क़ौमिही मिन बादी मिन जुंदिन मिन समा। हाणे अलाह ताला क़ौम खे तबाह थो करे, 3 रसूल शहीद कया अथनि, हिन शख़्स खे शहीद कयो अथनि। त अलाह फरमाए थो असां कंहिं बि क़ौम जे मथां का सिपाही कोन मोकिलींदासीं आसमान मां। वमा कुन्ना मुंज़िली, न वरी असां कॾहिं इहे सिपाही मोकिलिया, छो त अलाह जे हथ में सॼी शइ आहे। इन कौनत इल्ला सय्यतun वाहिदतन फ़ैज़ा ख़ामिदून, अलाह पहिरियों हिकिड़ी रड़ थी ऐं इहे सभई विसामजी विया। या हसरतन अलल इबाद, अलाह चए थो अहिड़नि बेवकूफ़ बाननि ते अलाह चए थो हसरत आहे, केॾो मां अकुल ऐं शऊर ॾिनो थमान। मां याती में रसूल, जॾहिं बि अलाह जो रसूल हुन वटि आया, इला कानू बि यस्तहज़ून, उनखे सीरियस ई न वरितनि। ईअं आहे न साईं, उनखे सीरियस न वरितमि। अवलम यरऊ, चई इहे नथा सोचिनि, कम अहलकना क़बलहुम मिनल कुरून, त हिननि खां अॻु में केतिरियूं जनरेशन असां तबाह करे चुका आहियूं। अन्नहुम इलैहिम ला यरजून, जो उहे मां को उन ॾे मोटी बि कोन आयो अॼु ताईं। व इन कुल्लुन लम्मा जमीउ लदैना मुहदरून, बाक़ी इहे सभई जेके विया या जेके ईंदा, इहे सभई मुंहिंजे आॾो हाज़ुर थींदा, तव्हां ॾे कोन मोटंदा। उन खां पोइ अलाह फरमा आयतुन लहमुल अर्दुल मैतत, हिकिड़ी निशानी आहे तव्हांजे लाइ मोल ज़मीन, जीअं मूं थर जी ज़मीन जी ॻाल्हि कंदो आहियां, का शइ कान्हे का, तव्हां वारीअ में हथु हणो, केतिरो बि खोटियो, तव्हांखे का शइ ॾिसण में कान ईंदी, का शइ न आहे भई वारी उॾामे। लेकिन अहयैनाहा, बारिश ॾिनई, मंझंदि जो बारिश पई, राति ताईं उन मां ॾेॾर खुड़ खबीटा निकिरी था पवनि, पोपट, इहे किथां आया? ऐं ज़मीन चुरे पुरे थी, उन मां सावक खुंभियूं ॿियूं शयूं मेहा निकिरणु शुरू थी था वञनि। इहा ज़िंदगी आहे न।
व अख़रजना मिन्हा हब्बन फमिन्हा याकुलून, ऐं इन्हीअ मां असां तव्हांजा अन्न कढूं था जेके तव्हां खाओ था। व जअलना फ़ीहा जन्नातिन मिन नख़ीलियूं व अनाबियूं व फज्जरना फ़ीहा मिनल उयून, ऐं इन्हीअ ई ज़मीन मां असां बाग़ था कढूं कतल जा ऐं अंगूरनि जा, ऐं इन्हीअ मां असां चश्मा खणी था ॿाहिरि कढूं। लियाकलू मिन समरही वमा अमिलतहू ऐदीहिम, अलाह जो समर खाइनि था जॾहिं के इहे समर हिन जे हथनि पैदा कोन कया आहिनि। असां अंब खाऊं था न, हाणे अंब लहणु शुरू थी विया आहिनि, जी जी, असांजी कंट्रीब्यूशन केतिरी वञी खखड़ी वञी ज़मीन में पूरे अचूं बसि न। कणिक खाऊं था, असांजी केतिरी कंट्रीब्यूशन आहे, असां दाणे खे मिटीअ में था उछलाए छॾियूं, पूरियूं था मिटीअ में बसि। पोइ केरु थो उनखे फाड़े, वरी केरु थो अहिड़ी सख़्तु ज़मीन मां उहो वार खां बि नरम सलो ॿाहिरि कढे, त तॾहिं त चए थो त अलाह जूं शयूं खाओ था, तव्हां त कोन तव्हांजे हथनि ठाहियूं। अफला यशकुरून, पोइ पेमेंट चवनि था कयो शुकुरु करे, न कंदव हिते पेमेंट त पोइ मां उते वठंदोसांव नेमतुनि जो। क़ुर में अचे थो न, हुम लतुसअलून यौमइज़िन अनिन नईम, हुम लतुसअलून यौमइज़िन अनिन नईम। इहो माना चवंदो तव्हां उते शुकुरु कोन कयो, हेॾे ॾोकड़ कढो। घणा दफ़ा थधो पाणी पीतो थी, डॉक्टर साहिबु ताका पुछंदो, चवंदो लसी पीती आई, चवंदो हा साईं कढो हेॾा ॾोकड़। पोइ ॾोकड़ त कोन था, नेकियूं ॾियणियूं पवंदियूं तव्हांखे, ऐं हिते जे अलाह जो शुकुरु कंदव त बची वेंदासीं। ओधर न करायो अलाह साईं सां। सुभानल्लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्लहा मिम्मा तुंबितुल अर्द व मिन अनफुसिहिम व मिम्मा ला यअलमून। अलाह ताला फरमाए थो त अलाह जी तस्बीह कजे जंहिं हर शइ खे जोड़े में पैदा कयो आहे, चाहे ज़मीन। हाणे ज़मीन में कीअं, हे जेके हर शइ ज़मीन में पैदा थिए थी उन में नर मादीअ जो केस आहे। खजीअ जो वणु कतल ॾींदो ई कोन जेसि ताईं हुनखे नर न लॻाइबो, ऐं नर हिकिड़ो आर्टिफिशियली लॻाइबो आहे, ॿियो वरी हवाऊं खणी थियूं हलनि। हे जेके पोपट पखी ऐं जेके आहिनि जॾहिं गुलनि जे मथां वेहनि था त उहे नर जा हुननि खे जुज़ा लॻनि था, वरी मादीअ जे मथां वञी वेहनि था, त इन सां फर्टिलाइज़ेशन थिए थी। तंहिंजे करे अमेरिका में मसइलो थी वियो आहे वॾो। अमेरिका में माखीअ जी मक्स इन सम्झो 60% मरी वई आहे, हे जेके केमिकल्स हणनि था। हाणे उन्हनि खे ख़तरो आहे त फ़सुल तबाह थी वेंदा, छो त इहा जेका नर ऐं मादीअ जो मेलाप करण लाइ इन्हनि जो कमु आहे, माखीअ जे मखनि जो ऐं जीतनि जो। जेकॾहिं इहे ख़तमु थी वञनि त आबादी ख़तमु थी वेंदी, फर्टिलाइज़ेशन न थींदी। सो अलाह फरमाए थो त ज़मीन मां व मिन अनफुसिहिम, असांजो त ज़ाहिर आहे मर्द मादी ऐं मर्द औरत ऐं मर्द, व मिम्मा ला यअलमून, ऐं अलाह चए थो ॿियूं अहिड़ियूं शयूं जंहिं ख़बर आहे उन में नर मादी। मिसाल नंढे लाइ असां पढ़ंदासीं त चवंदा त इलेक्ट्रॉन नेगेटिवली चार्ज शइ आहे, हाणे ख़बर पई त पॉज़िट्रॉन माण्हुनि जो अपोज़िट आहे। वरी चवनि पिया त जेको आहे सो मेटर, हाणे त चवनि एंटी मेटर या ब्लैक मेटर, माना हर शइ जो ज़िद मौजूदु आहे, राति जो ॾींहुं। अहिड़ी तरह हर शइ में उनजो नेगेटिव मौजूदु आहे। अलाह फरमाए थो व आया तुम लहमुल लैल, चए थो इन्हनि जे लाइ हिकिड़ी निशानी आहे सोचण जी, राति ॾे सोचनि। नस्लक मिन्हू नहार फ़ैज़ा हम मुज़लिमून, हीअ जेका आयत आहे हिकिड़ी साइंस जो वॾो फैक्ट थी बयानु करे। हाणे लफ़्ज़ी तर्जुमो ॿुधो, चए थो जेकॾहिं असां उन मां ॾींहुं हीअं कढी वठूं त पोइ हिते अंधेरो थी थो वञे, माना सॼी काइनात में अंधेरो आहे, सिर्फ़ु उन जाइ ते रोशनी आहे जिथे अलाह सिज जी रोशनी हणे थो, माना डिफेक्टो सॼी काइनात अंधेरी आहे। तंहिंजे करे छा थो चवे त असां जॾहिं उन मां ॾींहं जी रोशनी कढी था वठूं फ़ैज़ा मुज़लिमून त ऊंदाही थी वञे। वशम्स तजरी लिमुस्तक़िरन लहा ज़ालिक तक़दीर अज़ीज़ुल अलीम। पहिरीं चवंदा हुआ त ज़मीन सिज खे फिरे थी। हलो इहो ब्रेक वठूं था, पोइ एक्सप्लेन कयूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान में भलीकार अॻिते पढ़ूं था। रब साईं फरमाए थो वल कमर क़द्दरनाहु मनाज़िल हत्ता आद कल उर्जूनिल क़दीम। चए थो चंड जूं बि असां मंज़िरूं मुक़ररु कयूं, कॾहिं नंढो कॾहिं वॾो। तव्हांजो वञी 29 तारीख़ ते या 28 तारीख़ ते ईअं थो लॻे जीअं फिटल भॻल टारी हूंदी आहे कंहिं खजीअ जी वाक़ात, पर वरी पहिरीं ते आहे उहा बि टारी पर चिटी टारी, माना उन में तव्हांखे उहो पासनि में उहो जेके नसण में न ईंदा जीअं पुराणी शइ। लशम्स यमबगी लहा अन तुदरिकल कमर वल लैल साबिकुन नहार। सिज ऐं चंड व कुल्लुन फी फलकी यसबून, इहे सभई शयूं पंहिंजे पंहिंजे आर्बिट में हलनि पिए थियूं,
ऑर्बिट छॾे कंहिंसां वञी न टकराई ॿियो, तंहिंजे करे न सिज चंड जेको सो अचे सिज खे पकड़ींदो, न वरी सिज अचे चंड खे थो पकड़े। हर को कुल्लुन फी फलक चइबो आहे ऑर्बिट, यस बहून माना हलनि पिया था, तरनि पिया था इन में। आयातुल लहुम अन्ना हमलना ज़ुरियतहुम फिल फुल्किल मशहून। ॿी निशानी हिननि जे लाइ इहा आहे त असां हिननि जे ज़ुरियत खे भरियल ॿेड़ीअ में विहारियो। पर अॻिते अहम शइ थो करे, चए थो ख़लक़ना लहुम मिन मिस्ली मा यरकबून, ऐं असां पैदा कया आहिनि या कयूं था कंदासीं अहिड़ियूं सुवारियूं जंहिं ते चढ़ंदा, जंहिंमें जहाज़ अची विया, कारूं अची वियूं। इन आयत में सभु सुवारियूं अची वियूं। अलाह ताला फरमाए थो मिसाल में वइन नशा नुग़रिकुम फला सरीख़ लहुम वला हुम युनक़ज़ून। जेकॾहिं असां चाहियूं त ॿोड़ियूं त न केरु उन्हनि खे बचाए, न हुननि जी सॾु ॿुधे। जहाज़ किरी पए छा करे सघंदासीं, कारूं टकराइजंदियूं छा थी वेंदियूं। इल्ला रहमतन मिन्ना, जेकॾहिं इंसानु बची थो वञे त रब चए थो मुंहिंजी रहम जे करे, उहो मतान इलाहीन, या इन लाइ त अञा जी उमिरि पूरी कान थी आहे, वक़्तु रहिला। अलाह फरमाए वइज़ा क़ील लहुम मुत्तक़ू मा बैन ऐदीकुम वमा खल्फकुम लअल्लकुम तुरहमून। जहिड़नि खे चयो वञे थो त अलाह ताला जी परहेज़गारी कयो, जेके तव्हांजा अमल अॻियां ऐं पोयां आहिनि, त जीअं तव्हां ते रहम कजे, बचो। त वमा तातीहिम मिन आयात रब्बिहिम इल्ला कानू अनहा मोरिदिन। हाणे मां हिन जी माना ईअं ई कयां त जॾहिं बि अलाह सां मां हिन को SMS मोकिलियां ॾियो त उनखे छा चवंदा तव्हां, त उनखे उहो डिलीट करे छॾनि या हुनखे ॾिसनि ई कोन था। मोरदीन जो मतिलबु त इहो ई आहे त असां जॾहिं बि हिननि का आयत मोकिलियूं था त हे हुनखे डिलीट करे छॾनि या पढ़नि ई कोन था। आमतौर ते हिकिड़ो माण्हुनि जो इहो आहे त असां क़ुर सम्झूं कोन था। हा, उन जे कारण हिकिड़ो आसान मिसाल आहे हा, त जीअं हाणे हिकिड़ो माण्हू हुनजो पुटु सऊदी अरब में रहे थो, उन ॾे ख़त लिखियो। हाणे ही इंतज़ार में आहे, फ़ोन कान आई, या अॻु पुराणे ज़माने में त ख़तनि जो हिकिड़ो सिलसिलो हूंदो हो। पोइ हू पुछे थो मुंहिंजे पुट जो ख़त आयो। जेकॾहिं इंतज़ार खां पोइ हिनजो ख़त अचे थो ऐं उहो ख़त हू पढ़ी कोन थो सघे, या अरबी में लिखियलु आहे, हाणे उहो माण्हू छा कंदो, रखी छॾींदो। जेकॾहिं मानी खाईंदो हूंदो न, उहा शइ उते छॾींदो, उहो ख़त खणी भॼंदो कंहिं पढ़ियल वारे ऐं चवंदुसि यार हीउ ॾिस मुंहिंजे पुट जो ख़त आयो आहे, हिन में छा लिखियलु आहे। त हाणे हीउ रब्बुल आलमीन जो मैसेज आहे, SMS आहे, त जेकॾहिं असां पाण नथा पढ़ी सघूं त कंहिं पढ़ियल वटि वञूं त भाई पढ़ी ॿुधाए त अलाह छा थो चवे। उन हिकु शफ़ीक़ पीउ जो पंहिंजे पुट लाइ कहिड़ा जज़्बात आहिनि, ऐं असां पंहिंजे ख़ालिक जे लाइ बहैसियत बंदे कहिड़ा जज़्बात रखूं था। पोइ जेकॾहिं असां क़यामत जॾहिं उज़ुर बि कंदासीं त असांखे हीअ ॻाल्हि कोन हुई त रब्बुल आलमीन फरमाईंदो त न, हाणे तव्हांजा इहे उज़ुर कोन्हनि। जी साईं। वरी माण्हुनि जी बेवकूफ़ी जूं ॻाल्हियूं अलाह ताला हिते ज़ाहिर थो करे, चए थो वइज़ा क़ील लहुम अनफिकू मिम्मा रज़क़कुमुल्लाह। जहिड़नि खे चइजे थो त बाबा हे अलाह तव्हांखे हेॾो माल ॾिनो आहे, अलाह जे रस्ते में ख़र्च कयो। छो त अलाह फरमाए त वब्तगू फीमा आताकल्लाह दारुल आख़िरत, बाबा हिन माल खे इस्तेमालु करे आख़िरत में कमायो। त छा जवाबु ॾींदा कंजूस, काल लज़ीन कफ़रू लिलज़ीन आमनू नुतिमन लौ यशाउल्लाहु अतमा। जी असां छाजे लाइ ॾियूंसि, अलाह पाण छो नथो ॾियनि, जेकॾहिं अलाह चाहे त हिनखे अमीर न करे छॾे हा, असांखे छो कयो अथई। इन ते अलाह फरमाए इन अंतुम इल्ला फी ज़लालिन मुबीन, माना तव्हांखे त बसीरत ई कान्हे, तव्हां क़ुर ई कोन था पढ़ो त तव्हांखे सम्झ अचे त अलाह छा थो असांखां चाहे। तव्हां त हिकिड़ी गुमराही परे में पिया हुजो, इहो जवाबु था ॾियो। यक़ूलून मता हाज़ल वअद इन कुंतुम सादिक़ीन, जॾहिं बहस करते न कॾहिं क़यामत ईंदी, जेको तव्हां चओ था कॾहिं थींदो। अलाह फरमाए थो मा यंज़ुरून, इहो इंतज़ारु नथा कनि छाजो, इल्ला सयहतन वाहिदतन, हिकिड़ी रड़ थींदी, ताख़ुज़ूं इहा जे पकड़ींदमि, वहुम यख़िसमून, ऐं इहे धंधे में मशगूल हूंदा, पिया विढ़ंदा पिया फ़ोनुनि ते ॻाल्हाईंदा, ओचितो ईंदनि। फला यस्ततिऊन तोसियतऊं वला इला अहलिहिम यरजून, एतिरो टाइम कोन मिलंदनि जो वसियत कनि या घर मोटनि। वसियत कंदा न, हाणे मिसाल त डॉक्टर आबिद साहिबु आहे, वॾा पुट अथसि, ज़रूरु साईं जेको सीक्रेट अकाउंट हूंदो जेको कोन थो ॾसे, पर अहिड़ी का हालत थींदी त पोइ फ़ोन कंदो, अदा ओ MCB फलाणे में मुंहिंजा 5 लख रखियल अथव, मां दिलि जो दौरो पियो आहे, मिसाल जी ॻाल्हि आहे। रब चए थो फला यस्ततियून तोसियतूं, इहो इंफॉर्मेशन बि कोन ॾेई सघंदा जॾहिं उहा ईंदी। वला इला अहलिहिम यरजून, न घर मोटी सघंदा। पर नुफ़िख़ फ़ी सूर, पोइ वरी ॿी अलाह चए थो मां सूर फूकींदुसि, फ़इज़ाहुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसलून, माना इन सूर ते उहे रूह वापसि ईंदा ऐं उनजो जिस्म ठही वेंदो, जेका उहा नंढड़ी हॾी जेका कल्ह ॿुधाईसीं, ऐं पोइ उथी जेको आहे सो उथी ऐं वठी डोड़ंदा, यंसलून माना डोड़ूं पाईंदा। अच्छा डोड़ूं जो पाईंदा त वाइड़ा त हूंदा न, त छा थो थिए, कालू जा वईलना मम बसना मिन मरकदना, चे हाय मरी वियासीं, हे असांखे कंहिं उथारियो आहे सुम्हण जी जाइ मां।
त जेके अलाह वारा हूंदा नेक कशक इल्म वारा साईं जहिड़ा चवंदा बाबा रड़ियूं जो कंदा, हाणे तव्हांजा बि माइट तव्हांजा बरोच न कंदा, रड़ियूं कंदा अड़े छा थियो त तव्हां चवंदव मां हाज़ा मां वाद रहमान व सदकल मुरसलून चई नई ॻाल्हि कान्हे, इहो त अलाह चयो ऐं अलाह जे रसूलनि सची ॻाल्हियूं निकितियूं आहिनि, हे जो असीं डोड़ूं था पियूं। जेका तव्हां ॻाल्हि थी न त इहो मिसाल अञा त साईं टी बि कंदो, मिसाल इहो असां ते अचे थो, माना जेकॾहिं अचानक को मौत अची वञे साईं खे अलाह वरी साईं पर्सनल कोन थो कयां, बग़ैर सम्झाइण लाइ थो मिसाल ॾियां, पाण में दोस्त वेठा आहियूं। अलाह फरमाए थो उन खां पोइ इनकान ते लॉ सही त वाहिदतन फ़ैज़ा हूं जमी लदईना मूं टी जॾहिं फूक फूकवी या रड़ थींदी त अलाह चयो सभु लाइनूं लॻाए मुंहिंजा आड़ो बीही रहंदा। अलाह ऐलान थो कराए। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाँ साईं सुवाल पुछो। हेलो जी जी सुवाल पुछो। साईं हाणे सवाल इहो आहे त अलाह साईं क़ुर शरीफ़ में फरमाए थो त मां इंसान जो बुत तयारु करायो पोइ हुन में पंहिंजी क़ीमती शइ विधी। हाणे इहो मालिक जंहिंखे का बि परवाह न आहे, जॾहिं पाण फरमाए त मां पंहिंजी क़ीमती शइ विधी, इहा शइ केतिरी क़ीमती हूंदी, इहा शइ छा आहे? मां त सम्झां थो त इंसान जिस्मानी तरह बशर ऐं रूहानी तरह नूर आहे। असल में तव्हां सम्झो था त पोइ ही जेके बि इंसान आहिनि इहे सभु जो सभु ॿिनि शयुनि जा मुरकब थींदा, हिकिड़ो थींदो मिटी मां, ॿियो थींदो नूर मां। असल में अलाह तबारक व ताला क़ुर पाक में फरमायो वयसलो न काने रूह, तव्हां खां रूह जे बारे में पुछनि था, इन जो जवाबु छा आहे? कुल रूह मिन अमर रबी, इन्हनि खे ॿुधाए त रूह मुंहिंजे रब जो हुकुम आहे। असल में असां क़ुर पाक जे मामलात में या दीन में पंहिंजी सोच कोन हलाईंदासीं। जीअं तव्हां चओ था त ठीकु आहे हिकिड़ो इंसानु आहे, हाणे अलाह चए थो त आउं हुन में पंहिंजी हिकिड़ी शइ विझंदुसि, उहा कहिड़ी आहे? उहा शइ तव्हांखे आउं ॿुधाए थो छॾियां, उहा उनजो मिसाल सूरत बनी इसराइल जे अंदरि वाज़े लिखियलु आहे वयसलो न काने रूह, तव्हां खां माण्हू रूह जे बारे में पुछनि था, कुल रूह मिन अमर रबी, इन्हनि खे ॿुधाए त रूह मुंहिंजे रब जो हिकिड़ो हुकुम आहे, पावर आहे, जॾहिं उहो जिस्म में पवे थो त उहो हरकत करे थो। हाणे इहो रूह सिर्फ़ु इंसान में कोन्हे, इहो रूह परिंदनि में बि आहे, जानवरनि में बि आहे, हर शइ में आहे। लिहाज़ा इंसान खे अलाह तबारक व ताला अफ़ज़ल मख़लूक़ कयो आहे। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम, इंसान जी जेका एज़ाज़ी सर्टिफिकेट ऐं सनद आहे उहा बशरियत आहे। इन जे करे उनखे पंहिंजी सोचुनि सां करे माण्हू हिकिड़ो ज़हन ठाहे करे मसइलो नथो कढी सघे। त लिहाज़ा रूह अलाह तबारक व ताला जो हुकुम आहे। हाणे उहो छा आहे, इन जो जवाबु तफ़सीली कोन ॾिनई। ॿियनि जॻहियुनि ते जिथे ज़रूरत महसूसु कई हुनजो तफ़सीली जवाबु ॾिनई, इन जॻह ते सिर्फ़ु इहो चई अबहिमो बिमा अबहमहुल्लाह, जंहिं शइ खे अलाह जेतिरो बयानु कयो आहे जेकॾहिं असां उनखे ओतिरो ई रखंदासीं त हिदायत ते आहियूं, जेकॾहिं पंहिंजी सोच हलाईंदासीं त पोइ गुमराह। ब्रेक वठूं था, इंशाल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अज़मत रमज़ान में भलीकार रब साईं जॾहिं हो कठा थी वेंदा न क़यामत ते, अलाह ऐलान कराईंदो, चए थो फल यौम ला तुज़लम नफ़्सुन शयूं वला तुजज़ऊन इल्ला मा कुंतुम तामलून। चई बाबा तव्हां सभिनी खे गारंटी आहे त तव्हां सां को ज़ुल्म न थींदो, बाक़ी जेके तव्हां कमल कया आहिनि उहो तव्हांजो हिसाबु थींदो। छा थींदो? जॾहिं हिसाबु किताबु थींदो, जेके जन्नत वेंदा, रब फरमाए त इन असहाबुल जन्नतिल यौम फी शुगुलिन फाकियून, जन्नत वारा ॾाढनि मज़नि में हूंदा अॼोके ॾींहं ते, हूं व अज़वाजुहुम, ऐं हीउ ऐं हुनजा घर वारियूं फी ज़िलालिन छाउनि में हूंदा, अलल अराइक विहाणनि ते पलंगनि ते मुतकियूं टेक ॾेई वेहंदा, लहूं फिया फाकिहतूं, उन्हनि जे लाइ हूंदा मुख़्तलिफ़ क़िस्म जा मेवा, व लहूं मां यदऊन, पर सर्विस उते अहिड़ी हूंदी जेका ऑडर कंदा, माना का लिमिट कान्हे का, मां यदऊन सलामुन कौल में रब रहीम। ऐं वरी वॾी ॻाल्हि त रब जे तरफ़ां हुननि जे मथां सलाम ईंदो त तव्हां ते रब सलाम थो करे, तव्हां वॾो कमु करे आया आहियो, रब सलाम थो करे साईं। वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमूं, पोइ वरी अलाह चवंदो जिन खे वीज़ा, ओए मुजरिमो तव्हां हिन पासे थियो। पुछेनि थो अलाह साईं अलम अहद इलैकुम या बनी आदम अन ला ताबुदू शैतान, हे तव्हां सां मां प्रामिस कोन वरितो हो त तव्हां शैतान जो चयो न वठिजो, इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, ऐं उहो तव्हांजो खुलियो दुश्मन आहे। वन अबदूनी, ऐं तव्हांखे मूं कोन चयो त तव्हां मुंहिंजो चयो वठिजो, मुंहिंजी इबादत कजो, हाज़ा सिरात मुस्तक़ीम, इहो त आहे सिधो रस्तो। लक़द अज़ल मिनकुम जिबिलन कसीरा, अलाह फरमाए थो शैतान अक्सरियत खे गुमराह करे छॾियो। अफलम तकूनू तयकुलून, पोइ अकुल छाजे लाइ तव्हांखे मूं ॾिनो? हे जेको शऊर आहे, माना जेको अलाह जा SMS आहिनि उनखे सम्झो। हा
अकुल सां उन्हनि खे सम्झ, माना जो मतिलबु आहे त हिते ॾोह अचे थो अकुल ऐं सम्झ ते। जेको माण्हू हथ सां बेसम्झ थी थो वञे उहो जहन्नम में हलियो वेंदो। जेको माण्हू सम्झ वारो हूंदो न उहो इहो छा चवंदो, चवंदो यार अलाह असांखे पैदा कयो आहे, चाहे छा थो असां खां, हाणे चाहे छा थो त क़ुर पढ़, छो त कलामुल्लाह त उहो ई आहे, असां त कोन तव्हांखे ॾसींदासीं। त पोइ चई अकुल तुंहिंजे कहिड़े कम जो। ऐं उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो हाज़ी जहन्नम लती कुंतुम तुअदून, हाणे हीअ अथव जहन्नम बेसम्झी इख़्तियार कयव। दुनिया लाइ वॾा आकिल हो, बाक़ी मुंहिंजे मामले में बेवकूफ़ थी ॿारड़ा थी वेही रहियो। हीअ जहन्नम आहे जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो, इस्लहु हलियोम घिड़ो इन में बिमा कुंतुम तकफुरुन जो तव्हां हिनखे न पिए मञो। अलियोम नख़्तुम अला अफ़वाहिम, अॼु तव्हांजे वात ते असीं हणंदासीं, सील करे बंदि कंदासीं। व तुकल्लिमुना अयदीहिम, तव्हांजा हथ ॻाल्हाईंदा। व तशहद अर्जुलुम, इन्हनि जा पेर शाहिदी ॾींदा। बिमा कानू यक्फुरून, जेके अमल कया। हिन ते हदीस शरीफ़ मां तकड़ में वञी माना थो कयां त रसूल सलाम खे हज़रत अनस बिन मालिक फरमाए थो त साईं इहो उन नबी साईं चयो त मूंखां पुछो न था मां छो खिलियो आहे, चई अलाह ऐं अलाह सां रसूल, चए थो त मां जे आॾो पेश कई हुई हिकिड़ी सीन में हिकिड़ो बानो अलाह सां बहस थो करे, चए थो या रब साईं तो वाइदो न कयो आहे त मूं ते ज़ुल्म न कंदे, चई हा बिल्कुलु मां ईअं ई चयो आहे। चई त पोइ हाणे ॻाल्हि इहा आहे त मां पंहिंजी शायदि पाण ॾींदुसि। त अलाह ताला चएसि थो ठीकु आहे तूं पंहिंजी शायदि पाण ॾे, बाक़ी मुंहिंजा किरामन कातिबीन बि सही शायदि ॾींदी आहे। पोइ अलाह छा कयो, वात ते हणंदो ठपू ऐं व युकाल अरकानी, पोइ हुनजे हथनि पेरनि खलुनि खे चवंदो इन तकी ॻाल्हाए। उहो ॻाल्हाइणु शुरू कंदा, ॻाल्हाईंदो, हथु चवंदो हा तो मूंखां रुश्वत वरिती, मां अलाह जो हथु हुउसि तोखे मां रड़ियूं पियो कयूं, मुंहिंजी ॿोली न पियो सम्झी। पेर चवंदा तूं फलाणे बुरे कम लाइ वञी पियो, असां पे रड़ियूं कयूं। तंहिं ते हीअ हुननि जूं हेॾियूं ॿुधियूं शायदियूं। पोइ जेको आहे सो सुम युखल्ला बेन हुओ बेन कलाम, अलाह चवंदो छॾीनि अकेलो, ॾिसो हाणे छा थो चवनि। चवंदा बोधन लकव सोका फन कुन कुन त उनाज़, चई मार पए तव्हांखे, ऐं तव्हांखे जहन्नम खां बचाइण लाइ पे कोशिशि की तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ु शाइरी ॾेई छॾी। त हो चवंदा त अलाह ताला असांखे ॻाल्हाइण ॾिनो जीअं हर शइ खे ॻाल्हाइण ॾिए थो। अलाह फरमाए थो वलउ नशा लतमसना अला अयुनहिम, जेकॾहिं असां न हिन दुनिया में सज़ा ॾियण ते अचूं त अखियुनि खां असां अंधो करे छॾूं। फस्तबु सिरात, पोइ रस्ते ॾे डोड़े अना यूसुर, किथां ॾिसंदो। या वलउ नशा मसख़नाहुम अला मकानतुम, या असां हुनजो चहिरो मसख़ करे छॾियूं, भोलड़ो करे छॾियूं। या डॉक्टर आबिद लगारीअ खे करे छॾे शफ़ी अहमद लाखो या अहमद ख़ान, पोइ तव्हां शिकिल मटिजी वई घर अचणु ॾींदा साईं? हूंदव त तव्हां आबिद लगारी, शिकिल तव्हांजी मटियल घर वारा चवंदा माण्हू घिड़ी आयो घर में, चवंदो बाबा मां आबिद लगारी आहियां, चवंदा न बाबा वठी रड़ियूं कंदियूं मायूं। त अलाह फरमाए थो जेकॾहिं असां ईअं कयूं फमस्त ताओ मुदियूं वला यरजूं, न हेॾे वञे न हेॾे वञे, शनाती काॾो छुटो। वमन अमिरहू न किसहू फिल ख़ल्क़ अफला यअक़िलून, जंहिंजी उमिरि वॾी था कयूं उनखे बनावत में उल्टो था कयूं। चवंदा 80 मत खसी। ऐं इहा औरत आहे जेका 120 सालनि जी आहे। हाणे इहा न ॻाल्हाए थी न ॿुधे थी, सिर्फ़ु चूसींदी का शइ वात में विझंदोसि त बसि, दैट्स ऑल। ऐं नंढड़ो ॿार ॼावल छा कंदो आहे, या बुख लॻंदसि आ वाऊं वाऊं कंदी, लेकिन ॿियो कुझु बि हिन में न आहे। इहा आहे जेको रब चए थो जॾहिं बनावत में उल्टो कयां थो, वॾी उमिरि कयां थो उल्टो। तंहिं करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरे अल्लाहुम्मा इनी अऊज़ु बिका मिन अर्ज़लिल उम्र, अलाह से मां मोहताजीअ जी ज़िंदगीअ खां पनाह थो घुरां। असांखे बि दुआ करणु खपे, ठीकु आहे। अलाह फरमाए वमा अल्लमना शेर वमा यंबगी लहू, ही क़ुरान शरीफ़ जेको मां अलाह जे रसूल सलाम खे मां को शेर कोन सेखारियो, न हुनजे शान वटि आहे। इन हू इल्ला ज़िक्रुन व क़ुरानुल मुबीन, हीअ नसीहत आहे ऐं क़ुरान मुबीन आहे। कंहिंजे लाइ? लियुनज़िर मन कान हय्यन, उन्हनि जे लाइ जेके अञा मोल कोन्हनि, जेके मुआ कोन्हनि। कंहिंजे लाइ? जेरनि जे लाइ। ही क़ुरान पाक सुधारण वास्ते आयो आहे जेके अञा मुआ न आहिनि, माना मुअलनि जो हुन सां को ताल्लुक़ कोन्हे को। लियुनज़िर मन कान हय्यन, जेके जेरा आहिनि। ऐं हूअं जी ॿी माना बि कंदा जंहिंजी दिलि जेरी हुजे, पर अखर जी माना त सिधी त करे सघिजे थी। त उन्हनि जे लाइ जेके अञा मुआ न आहिनि, उहे हिकल कोलियल काफ़रीन, ऐं काफ़रनि जे मथां हुजत क़ाइमु करण जे लाइ अचे थो न, जीअं साईं पढ़ंदो आहे ला तजलू बुयूतकुम मकाबिर इन शैतान यनफिर मिनल बैत अल्लज़ी तुक़रा फी सूरतुल बकरा, क़ुरान घरनि खे कब्रिस्तान न कयो, उन घर में जिते सूरे बकरा पे शैतान भॼी थो वञे। माना कब्रिस्तान में क़ुरान न आहे पढ़णो। जंहिं घर में क़ुरान नथो पढ़िजे इहो कब्रिस्तान आहे, त माना कब्रिस्तान में न आहे क़ुरान पढ़णो। ऐं उन खां पोइ अचे थो अवलम यरो अन्ना ख़लक़ना लहुम मिमा अमिलत अयदीना अनामन, छा ॾिसनि नथा त असां डोमेस्टिक जेके जानवर आहिनि पंहिंजे हथनि सां ठाहिया आहिनि। हीअ अंज़लना जेको अची थो वञे न साईं, ॾिसो हे माना कीअं थो करे रब साईं। हिकिड़ी त कंदो आहे कुन फयकून सां, जीअं आदम अलैहिस्सलाम खे पंहिंजे हथनि सां ठाहियईं, त हीअ चए थो अमलत ऐदीना, मां हिनखे पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे। ऐं उहो इहो ई आहे न त
जेतो ख़लक़ लकुम मिन नफ़्सिन वाहिदतन सुम्मा जअल मिनहा ज़ौजहा व अंज़ल लकुम मिनल अनाम समाज अज़वाज। ये ॿई मानायूं इन लाइ पाण में लहूं फ़िहा मनाफ़िअ मशारिफ़। इन्हनि डोमेस्टिक एनिमल्स में तव्हांजे लाइ नफ़ा आहिनि ऐं पीअण जूं शयूं आहिनि। अफ़ला यशकुरून, रोकण ॾियो, ओधर ते न थींदव कमु। खीर था पियो, शुकुरु कयो अलाह जो, न त पोइ नेमतूं फुरींदोसांव। वतख़ज़ू मिन दूनी आलिहतन लअल्लहुम युनसरून। चए थो अलाह ताला खे छॾे ॿियनि शख़्सनि खां जो सहारो था वठनि त उनजी मदद कई वञे। चए थो न ला यस्ततिऊन नसरहुम वहुम लहुम जुंदुन मुहदरून। चई इन्हनि जे हथ में ताक़त ई कान्हे तव्हांजी मदद कनि, बल्कि तव्हां उन्हनि जूं फ़ौजूं थी उनखे प्रोटेक्ट था कयो। हे जेको अचे थो न सूरह अंबिया में की इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं बुतनि खे भॻो त चवनि था त काल हर को वंसरू आलिहतकुम इन कुन फ़ाइलिन। चए अचो हज़रत इब्राहिम खे बाहि में विझो ऐं पंहिंजे इन अलाहनि जी मदद कयो, माना असांजा फ़ौजी आहियूं। चए थो तव्हां था चओ तव्हां उन्हनि जे पर हाणे माण्हू था विढ़नि हिते था न। पोइ अलाह साईं फरमाए थो त फला यहनक कौलहुम, तव्हां उन्हनि जे ॻाल्हियुनि ते ॾुख न कयो। इन्ना नअलमु मा युसिरून व मा युअलिनून। असांखे ख़बर आहे जेको लिकाइनि था ज़ाहिर कनि था। अवलम यरल इंसान अन्ना ख़लक़नाहु मिन नुतफ़तिन फ़इज़ा हुव ख़सीमुन मुबीन। ॾिसे नथो त मां हिकिड़े पाणीअ जे फुड़े मां, गलीज़ पाणी जे फुड़े मां इंसान खे पैदा कया, हू वरी वॾो थी वरी झेड़ेकार थो थिए। उहो ज़रब लना मसलन, मुंहिंजे लाइ मिसाल थो बयानु करे। उहो नसीह ख़ल्क़ इहो नथो ॾिसे त मां छा मां पैदा थियां। काल मई युहिल इज़ाम हीअ रमीम, ऐं पोइ थो वरी दावा करे त हॾा ॻरी वेंदा त उनखे केरु पैदा कंदो। कुल युही हल्लज़ी अंशाह अव्वल मर्रा। केॾी पॉइंट आहे। चए थो जंहिं पहिरियों दफ़ो पैदा कयो जहिड़ो नथो करे सघे। वहू बिकुल ख़ल्क़िन अलीम। हाणे इन जी माना ईअं कंदो अलाह चए थो मूं जेके डिज़ाइन ड्राइंगूं रखियूं आहिनि मूं वटि पयूं आहिनि ठाहिण जो। आख़िर अलाह साईं वटि का त हूंदी न इसकी। वहू बिकुल ख़ल्क़िन अलीम, जेका उन शइ ठाही आहे उनखे ॼाणे थो। माना मां इंजीनियर आहियां न, मां पंहिंजी माना कंहिंजे हिकिड़ी मां नक्शो ठाहियो आहे ऐं उहा बिल्डिंग ठही वई आहे। हाणे नक्शो मूं वटि पियो आहे, पोइ मूंखे माण्हू चवंदा हेॾी तूं ॿीहर नथो ठाहे सघीं। त मां चवां बाबा ड्राइंगूं पयूं आहिनि मूं वटि, कीअं नथो ठाहे सघां। त अलाह चए थो वहू बिकुल ख़ल्क़िन अलीम, जेका अलाह शइ ठाहे उनखे ॼाणे थो। अल्लज़ी जअल लकुम मिनल शजरल अख़दर नारा। हीअ बि साइंसी आयत आहे। चए थो जेके सावे वण मां एनर्जी थो पैदा करे थी। नारा जी माना बाहि न थींदी, एनर्जी। फ़इज़ा अंतुम मिन्हु तूक़िदून, जंहिंमें तव्हां फ़ाइदो वठो था या सेकियो था। हे छा आहे? हे जेके सावा वण आहिनि इहे वण ऐं जेके माण्हू जानवर मरनि था इहे ज़मीन में हेठि वञनि था ऐं हेठि वञी तेल में तब्दील था थियनि। हीउ साओ वण आहे। उन खां पोइ हीउ अचे थो त fossil fuels are non-renewable energy sources that form more than 300 million सॻो। माना थो कयां त हे जेके एनर्जी टिनि चइनि शयुनि जी आहे। हिकिड़ो आहे तेल, कोयलो ऐं गैस। इहा ई आहे न एनर्जी, इहा ई बाहि आहे। इहे जेके आहिनि 300 मिलियन ईयर पहिरीं पैदा थिया ऐं पोइ इहे प्लांट्स एनिमल जॾहिं मरी विया, देयर बॉडीज़ डीकम्पोज एंड बरीड अंडर लेयर्स ऑफ अर्थ, ज़मीन में हेठि हलिया विया। मिलियंस ऑफ ईयर खां पोइ उन्हनि में इहे फॉसिल फ्यूल जंहिंमें ऑयल, नेचुरल गैस ऐं कोल निकिरे थो। इहे शयूं असांखे मिलनि थियूं ऐं साए वण मां। ॿियो हे जेको असां सोलर आहे इहो बि वण जो आहे। साए वण में जेका लाइट पवे थी त उन मां इलेक्ट्रिसिटी थी पैदा थिए। इहा सोलर जो निज़ाम हिन वण जे पन खे ॾिसी कयो आहे। छो त वण जो पन जेको आहे सो जॾहिं रोशनी पवे थी त राति जी कार्बन डाइऑक्साइड मां पंहिंजो खाधो थो पैदा करे ऐं ऑक्सीजन थो ॿाहिरि कढे। इहो इलेक्ट्रोलिसिस जे तरीक़े ते करे थो। इहो सोलर इन मां निकितो आहे। माना साए वण मां सॼे एनर्जी साए वण मां निकिरे थी। तंहिंजे करे आख़िर में चए थो अवलैस लज़ी ख़लक़ समावात वल अर्द बिक़ादिरिन अला, भला जंहिं ज़मीन आसमान पैदा कयो उनखे छा अञा कुदरत न आहे। अला ऐं यख़्लुक़ मिस्लहुम, त वरी अहिड़ो दफ़ो ॿियो दफ़ो ठाहे सघे। भला हुअल ख़ल्लाकुल अलीम, बल्कि अलाह जेको कुझु पैदा कयो पंहिंजी पैदाइश जो इल्मु रखे थो। इनमा अमरहू इज़ा इरादा शयन, बल्कि अलाह जी टेक्नोलॉजी एॾी एडवांस आहे जो जेकॾहिं हू इरादो करे थो कंहिं शइ जो ऐं यकूल लहू कुन फयकून, त अटो कोन थो ॻोहिणो पएसि, न को मिटी थी ॻोहिणी पए, हुनखे चवणो थो पए थी त थी पए। जीअं असां मोबाइल ते चवंदा आहियूं साईं मुफ़्ती साहब मिलाए ॾे, जेकॾहिं मां हुन में फीड कंदुसि त तव्हां सां नंबर मिलाए छॾींदी। वॉइस ते हलनि पियूं थियूं मोबाइलूं। फ़सुब्हान अल्लज़ी बियदिही मलकूत कुल्लि शैइन, बेशक बेब ज़ात आहे अलाह जी जंहिंजे हथ में हर शइ जी बादशाही आहे। व इलैहि तुरजऊन, ऐं ए ॿुधंदड़ो ए इंसानो तव्हांखे रब ॾेई मोटी वञो। अलाह ताला खां मां दुआ थो कयां थी जेका सूरह यासीन कई तूं असांखे इन ते अमल करण तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हाणे प्रोग्राम चवंदा ख़तमु थी वियो आहे। हाणे जीअं चओ चवनि था टाइम ख़तमु थी वियो आहे। ठीकु आहे, ओके ओके। सो इंशाल्लाह वरी हीउ प्रोग्राम जेको सो सुबुह जो 1 बजे रिपीट थींदो, सुभाणे 10 बजे रिपीट थींदो। इंशाल्लाह वरी सुभाणे अहिड़ो प्रोग्राम आणींदासीं जंहिं साईं मुफ्ती साहिब खां बि मुस्तफ़ीद थींदासीं इंशाल्लाह ताला। जज़ाकल्लाह।